अस्सलाम वालेकुम। हींअर भेण जेका असां सां स्क्रीन ते मौजूदु आहे पाण स्कॉलर आहे ऐं ज़ूलॉजी डिपार्टमेंट सां ताल्लुक़ु अथनि ऐं पाण हींअर एमफिल में एनरोल आहिनि। ऐं मां चाहींदुसि त सभ खां पहिरियों अदी पंहिंजो तारुफ़ु कराईंदियूं। अदी तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे पंहिंजो पहिरियों तारुफ़ु करायो, उन खां पोइ बोर्ड बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी सर, अस्सलाम वालेकुम। जी मुंहिंजो नालो ज़ुबैदा ख़ानम अब्बासी आहे। जीअं त मां हींअर एंडोक्राइनोलॉजी डिपार्टमेंट ऑफ ज़ूलॉजी में एमफिल करे रही आहियां। तक़रीबन मुंहिंजो कमु कंप्लीट थी वियो आहे ऐं इंशाअल्लाह आईंदा ईंदड़ साल मां PhD में बि एनरोल थींदमि होपफुली। सो फ़िलहाल त मां पंहिंजो कमु करे रही आहियां। अदी सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो अशाती इदारो आहे, पब्लिकेशन डिपार्टमेंट आहे जेको 1951 खां कमु करे पियो। उनजे फाउंडर्स में सिंध जा वॾा नाला मौजूदु आहिनि, जंहिंमें GM सैयद, मीरा मोहम्मद शाह, तालिबुल मौला साहिबु। हींअर असांजा मौजूदा चेयरमैन आहिनि मखदूम सईदुज़मा आतिफ़, उन्हनि जो तालुक़ु बि इल्मियत बि घराणे सां आहे। पाण तालिबुल मौला साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। तव्हां स्कॉलर आहियो, तव्हां रिसर्चर आहियो। साईं जिन जूं हिकिड़ियूं कोशिशूं आहिनि ऐं हुकूमत सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं। साईं जिन हींअर सिंधी अदबी बोर्ड में जल्द खां जल्द ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी क़ाइमु कनि पिया, जिते हर मौज़ूअ ते किताब मौजूदु हूंदा जिन खे फ्री ऑफ कॉस्ट तव्हां स्टडी करे सघो था, रिसर्च करे सघो था। प्लस में स्कॉलर्स लाइ हॉस्टल क़ाइमु कई पई वञे त जिते अवां फॉर शॉर्ट टाइम पीरियड अवां तव्हां रही सघो था ऐं उते तव्हांखे हर फैसिलिटी ॾिनी वेंदी। इन बाबति तव्हां छा चवंदव? सर, पहिरियां त तमामु सुठी ॻाल्हि आहे, इहा एप्रिसिएशन मिलणु खपे इन कम खे। ऐं जीअं त तव्हां ॿुधायो त सिंध जे हवाले सां असांजी सिंध में रिसर्च स्कॉलर्स लाइ लैब फैसिलिटीज़ तमामु घटि आहिनि। प्राइवेट लेवल ते तमामु मुश्किल थी वञे ऐं जॾहिं तव्हां चओ था त उहो फ्री ऑफ कॉस्ट फॉर एवरी वन थी थो वञे त तमामु बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे स्कॉलर्स जे लाइ त उन्हनि खे रिसर्च जे लाइ हिकु रिसर्च सेंटर मिले जिते हू पंहिंजूं सभु फैसिलिटीज़ सां गॾु पंहिंजो कमु करे सघनि ऐं अॻिते वधी सघनि। असांजी कम्यूनिटीज़ में मसइलो इहो थींदो आहे कि सिंधी जेको बि आवाम आहे उन्हनि खे पंहिंजे ग्राउंड लेवल ते कोई बि फैसिलिटी न आहे। जीअं असांजे डिस्ट्रिक्ट्स में असांखे कोई बि रिसर्च एरियाज़ जे हिसाब सां असांखे फैसिलिटीज़ न आहिनि। स्टूडेंट्स असां ख़ुदि इवन पंहिंजे रिसर्च जे दौरान अहिड़ियूं मुश्किलियूं फेस कयूं आहिनि जिन में असां कॾहिं कॾहिं इहो बि सोचो त असांखे अगरि रिसर्च एरिया ई नथो मिले, रिसर्च फैसिलिटी ई नथी मिले त असां शायदि छॾे ॾियूं पंहिंजी फील्ड खे। पर असां पंहिंजे सुपरवाइज़र जे ताउन सां, पंहिंजे डिपार्टमेंट जे ताउन सां कुझु हिमत कईसीं, कुझु उन्हनि हिमत कई त असां कोई जाखोड़ करे करे असां पंहिंजी रिसर्च कंप्लीट कईसीं। पर असां खां बाद जेके जूनियर्स अचनि था उन्हनि खे सम्झाइण बि थोरो टफ थी थो वञे ऐं उन्हनि खे कमु कराइण उन्हनि खे बि इहे ई डिफ़िकल्टीज़ पेश अचनि थियूं कि रिसर्च जे लाइ असां वटि एरिया न आहे। पर जॾहिं अगरि तव्हां जीअं ॿुधायो त फ्री ऑफ कॉस्ट असांखे उहे रिसर्च सेंटर्स मिलंदा ऐं रहाइश जे लाइ बि हिकिड़ो सुठो प्लेस मिलंदो जिते सेफ्टी बि हुजे ऐं फाइनेंशियल इशूज़ बि न हुजनि त वाक़ई नियाणियुनि जे लाइ ख़ासि तौर ते इहा काफ़ी ईज़ी वे थी वेंदो त उहे MPhil ऐं PhD तरफ़ अची सघंदा। छो त असांजी इंटीरियर में तव्हां ॾिसंदव कि उते एजुकेशन लेवल तमामु सुठो कमु थी रहियो आहे पर रिसर्च लेवल ते कोई सच कमु नाहे थी रहियो एक्सेप्ट मेडिकल यूनिवर्सिटीज़। मेडिकल्स बि जस्ट पंहिंजी मेडिकल यूनिवर्सिटीज़ खे इहो थोरियूं घणियूं फैसिलिटीज़ प्रोवाइड कनि थियूं। अदरवाइज़ जेके असांजा साइंस सब्जेक्ट्स आहिनि, साइंस फैकल्टी आहे, उन में तमामु घटि रिसर्च जे हिसाब सां फैसिलिटीज़ आहिनि। सो तमामु इहो बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे ऐं असां चाहींदासीं त इहो प्रोजेक्ट कंप्लीट थिए। इन प्रोजेक्ट जे ज़रिए असांजी यूथ खे वधीक फैसिलिटीज़ मिलनि, सुठो प्लेटफॉर्म मिले जिते हू पंहिंजो रिसर्च ऑथेंटिक लेवल ते कमु करे सघे। अदी तव्हां यूथ आहियो, नौजवान आहियो, मौजूदा चेयरमैन मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिबु नौजवाननि लाइ ख़ासि तौर ते कमु करे पियो त जेके बि बुक्स आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उन्हनि खे PDF फॉर्म में असां ॿिन्ही वेबसाइट्स ते रखूं पिया ऐं उन्हनि खे जल्दी ऑडियो बुक्स में असां इंट्रोड्यूस कराईंदासीं। इन नज़रिए खे मां कीअं था ॾिसो? एक्सीलेंट। सो इन सां बि असां यूथ जीअं त जेको टेक्निकल दौरु आहे इन में डिजिटलाइज़ेशन तमामु घणी थी वई आहे जिते असां बुक खां काफ़ी परे थी विया आहियूं। एक्सेप्ट जेसिताईं असांखे कंहिं टेस्ट जी प्रिपरेशन करणी हुजे या कोई रिसर्च आर्टिकल्स ठाहिणो हुजे उन खां अलावा तमामु घटि रेशो आहे जेको बुक रीडिंग जी तरफ़ आहे। अंटिल एंड अनलेस उन्हनि खे पंहिंजी तमामु शिद्दत हुजे पढ़ाईअ जी या बुक रीडिंग जी। पर उहे माण्हू जिन खे ऑडियो बुक्स काफ़ी अट्रैक्ट कंदा आहिनि, जेके एफर्टलेसली नॉलेज हासिलु करणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ इहे तमामु ईज़ी ऐं इफेक्टिव वे आहे उन्हनि ताईं बुक जो कंटेंट प्रोवाइड करण जो ऐं उनखे इफेक्टिवली सम्झण जो। त तमामु सुठो इहो तरीक़ो आहे, इनखे काफ़ी एप्रिशिएट कयो थो वञे। सिंधी अदबी बोर्ड तव्हांजी यूनिवर्सिटी ऑफ सिंध सां गॾु आहे इमारत। मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजी सरतियुनि सयालनि सां गॾु हिकिड़ो दफ़ो अचो, तव्हां बोर्ड खे ॾिसो, विज़िट कयो ऐं पब्लिकली हू ओपन आहे
तव्हां राति जो 9 बजे ताईं विथ फैमिली बि अची सघो था, ॾिसी सघो था, विज़िट करे सघो था। मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजी साहेड़ियुनि सां ज़रूरु ईंदव। इंशाल्लाह ज़रूरु चकर लॻाइबो ऐं इंशाल्लाह पंहिंजी फ्रेंड्स सां फैमिली सां गॾु ई अचिबो त जीअं असां सां गॾु उहे बि हिन इल्म मां कुझु हासिलु कनि ऐं कुझु अदब जी तरफ़, कुझु सिंध जी तालीम जी तरफ़ वधनि, न सिर्फ़ु किताबनि ताईं पर पंहिंजे अदबी ऐं पंहिंजे शऊर खे बि वधाइनि। वॾी महिरबानी अती। थैंक यू।